नून लीग जी अॻवान मरियम नवाज़ जो चवणु आहे त मुंहिंजी ज़िंदगी जो शायदि अॼु सभ खां वॾो ॾींहुं आहे। नवाज़ शरीफ़ 24 सालनि में जेतिरो तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, शायदि को मिसाल नथो मिले। नून लीग अॻवान मरियम नवाज़ जो चवणु आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जा कुझु ज़ख़्म अहिड़ा आहिनि जेके कॾहिं बि भरिजी नथा सघनि। जेतिरो उरूज नवाज़ शरीफ़ ॾिठो आहे, शायदि कंहिं ॿिए जे हिसे में न आयो हुजे। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 24 करोड़ अवाम जी उमेदु आहे। अॼोके ॾींहं खे ख़ुशहाली जे सफ़र जी शुरूआति तौरु यादि रखियो वेंदो। अव्हांखे आगाह कयूं पिया नवाज़ शरीफ़ जी वतन वापसीअ ते मरियम नवाज़ पारां ट्वीट कयो वियो आहे। संदसि चवणु आहे त मुंहिंजी ज़िंदगी जो शायदि अॼु सभ खां वॾो ॾींहुं आहे। नवाज़ शरीफ़ 24 सालनि में जेतिरो तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, शायदि को मिसाल नथो मिले। नवाज़ शरीफ़ जा कुझु ज़ख़्म अहिड़ा आहिनि जेके कॾहिं बि भरिजी नथा सघनि। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त जेतिरो उरूज नवाज़ शरीफ़ ॾिठो आहे, शायदि कंहिं ॿिए जे हिसे में न आयो हुजे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे नवाज़ शरीफ़ 24 करोड़ अवाम जी उमेदु आहे। अॼोके ॾींहं खे ख़ुशहाली जी सफ़र जी शुरूआति तौरु यादि रखियो वेंदो। अव्हांखे आगाह कयूं पिया मरियम नवाज़ पारां संदसि पीउ ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे पाकिस्तान पहुचण खां पोइ रद्द अमल ज़ाहिर कयो वियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त मुंहिंजी ज़िंदगी जो शायदि अॼु सभ खां वॾो ॾींहुं आहे। नवाज़ शरीफ़ 24 सालनि में जेतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, शायदि को मिसाल नथो मिले। नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जा कुझु ज़ख़्म अहिड़ा आहिनि जेके भरिजी नथा सघनि। नून लीग अॻवान मरियम नवाज़ जो चवणु आहे त जेतिरो उरूज नवाज़ शरीफ़ ॾिठो आहे, शायदि कंहिं ॿिए जे हिसे में न आयो हुजे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे नवाज़ शरीफ़ 24 करोड़ अवाम जी उमेदु आहे। अॼोके ॾींहं खे ख़ुशहाली जे सफ़र जी शुरूआति तौरु यादि रखियो वेंदो। अव्हांखे आगाह कयूं पिया नून लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त मुंहिंजी ज़िंदगी जो शायदि अॼु सभ खां वॾो ॾींहुं आहे। नवाज़ शरीफ़ 24 सालनि में जेतिरियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि, शायदि को मिसाल नथो मिले। नून लीग अॻवान मरियम नवाज़ जो इहो चवणु आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ जा कुझु ज़ख़्म अहिड़ा आहिनि जेके भरिजी कॾहिं बि नथा सघनि। जेतिरो उरूज नवाज़ शरीफ़ ॾिठो आहे, शायदि कंहिं ॿिए जे हिसे में न आयो हुजे। हमज़ा शहबाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ 24 करोड़ अवाम जी उमेदु आहे। अॼोके ॾींहं खे ख़ुशहाली जे सफ़र तौरु जी शुरूआति तौरु यादि रखियो वेंदो।